अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। अॼु जो मौज़ू आहे औरत जो अकेले ड्राइवर सां सफ़र करणु। काफ़ी दोस्तनि हिन जे मुतलिक़ सवाल कया आहिनि त इन जे बारे में ॿुधायो त अकेली औरत सां धारी मर्द सां सफ़र करे त इहो जाइज़ आहे। उन जे मुतलिक़ सही मुस्लिम जे अंदरि हदीस आहे जेके मूं पेश कयां थो। जीअं औरत जो अकेली सर गाॾी हलाए निकिरणु ख़तरनाक आहे, तीअं औरत जो धारी ड्राइवर सां गॾिजी सफ़र करणु बि ख़तरनाक आहे। उन लाइ मुस्लमाननि खे घुरिजे त पंहिंजी न्याणियुनि घरवारियुनि खे अकेले धारी ड्राइवर सां सफ़र में न छॾे। नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो सफ़र में छा तरीक़ो हूंदो हुयो, असांजे प्यारे नबी जो सफ़र में छा तरीक़ो हूंदो हुयो त पाण जॾहिं सफ़र में निकिरंदा हुआ त औरतुनि जे उठनि जे मथां होदज रखिया वेंदा हुआ, जिन मथां पर्दा लटकाया वेंदा हुआ ऐं उन्हनि औरतुनि जो को मुहर्रम मर्द उहे उटकाए हलंदा हुआ। या त औरतूं पंहिंजे कंहिं मुहर्रम मर्द सां गॾु हिकु सवारी ते सवार थींदियूं हुयूं। जीअं रवायतनि में अचे थो त नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी आदत मुबारक हुई त पाण करीमन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम गुज़वात में पंहिंजी घरवारियुनि मां कंहिंखे साण वठी हलंदा हुआ, उन्हनि खे होदज में सवार कंदा हुआ ऐं कंहिंखे अमर कंदा हुआ त उहो सवारी खे गाए हले। सही मुस्लिम जे अंदरि इहा हदीस आहे त नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो फ़रमान आहे त पंहिंजी न्याणी खे, पंहिंजियुनि घरवारियुनि खे तव्हां धारी मर्द सां ड्राइवर सां न छॾियो। अॼुकल्ह जो त माहौल तमामु ख़राबु आहे, तमामु उल्टो माहौल थी चुको आहे। त इन जे करे असां मुस्लमाननि खे खपे त पंहिंजी न्याणी ते, पंहिंजियुनि घरवारियुनि ते असां ख़ुदि कंट्रोल करियूं ऐं असां पंहिंजे मुहर्रम मर्द हुजे या पाण उन्हनि खे सफ़र ते तय करे के मंज़िल ते पहुचायूं, या को पंहिंजो रिश्तेदार आहे, पंहिंजो मुहर्रम मर्द आहे, त उन सां उन खे ड्राइवर सां छॾियूं त इहो बहितरु आहे। छो हाणे उहो दौरु रहियो कोन आहे। अॻु में इंसान हूंदा हुया, इंसाननि जे अंदरि दिलि हूंदी हुई, इंसाननि खे अखियूं हूंदियूं हुयूं ॾिसण जे लाइ ऐं उहे अखियूं हूंदी हुयूं इज़त वारनि जे लाइ, पर उहे हाणे अखियूं न आहिनि रहियूं। अॼुकल्ह न्याणी जी, माउ जी, भेण जी, घरवारी जी, कंहिंजी बि XYZ इज़त इंसान वटि आहे कोन्हे। त असां मुस्लमाननि खे इहो ई खपे त असांजे प्यारे महबूब नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जंहिंजा असीं उम्मती आहियूं, जंहिंजे करे असांखे क़ुर मजीद मिलियो, दीन मिलियो, इस्लाम मिलियो, उन नबीअ जे फ़रमान ते अमल कयूं त असां औरतूं पंहिंजूं अकेले ड्राइवर सां न छॾियूं। उन्हनि में रिएक्शन ख़राबु न करनि था, उन्हनि सां मसइला पैदा थियनि था, उन्हनि सां असांजी माइटनि जी इज़तनि ते दाग़ थिए थो। त असां मुस्लमाननि खे खपे त नबी साईं जी शरीयत ते अमल करियूं। ऐं ॾिसो, इहा हिकिड़ी औरत ई आहे, हिकिड़ी औरत आहे जेकी माउ बणिजे थी, जेकी घरवारी बणिजे थी, जेकी भेण बणिजे थी, जेकी धीअ बणिजे थी, जेकी पोटी बणिजे थी, ॾोटी बणिजे थी। इहो औरत जो वाहिद रिश्तो आहे। त नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो त मुस्लमानो, तव्हांजी अखियुनि जो ज़िना इहो आहे त कंहिं धारी औरत खे तव्हां उनखे चिटाए ॾिसो, इहो तव्हांजी अखियुनि जो ज़िना आहे। त इन ज़िना खां बचो। असां मुस्लमाननि खे खपे त कंहिं धारी औरत मंझि बि अखियूं खणी न निहारियूं। हिकिड़े दफ़ा बुल्ब में थी वियो, निहारजी वियो त ठीकु आहे, माफ़ आहे, बाक़ी दुबारा उनखे ॾिसणु इहो बि गुनाह आहे। छो असां मुस्लमाननि खे इहो ई सोचणु खपे त अॼु असां सुभाणे कंहिंजी औरत में निहारियूं था त सुभाणे असांजूं न्याणियूं आहिनि, भेणूं आहिनि, सुभाणे असां ते बि रिएक्शन थी सघनि था। छो कंदो माइट आहे ऐं लोड़ींदो औलाद आहे। जेकॾहिं औलाद अहिड़ी त कंदो आहे त उहो माइट ई लोड़ींदो आहे। त माइटनि जी तरबियत सुठी हूंदी औलादनि ते, न्याणियुनि ते, पुटनि ते, त उन्हनि जो मुस्तक़बिल सुठो गुज़रंदो। उन्हनि खे उहे अखियूं हूंदियूं हया वारियूं, न्याणियुनि खे, भेणुनि खे उन ॾिसण वारियूं अखियूं हूंदियूं, त इहो माहौल कॾहिं बिगड़ंदो कोन। त असां मुस्लमाननि खे इहो ई खपे, नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी हदीस ते अमल करियूं ऐं पंहिंजियुनि औरतुनि खे, पंहिंजियुनि न्याणियुनि खे, पंहिंजी भेनरुनि खे अकेले ड्राइवरनि सां न छॾियूं। छो त अॼुकल्ह जा ड्राइवर हिकिड़ा मवाली आहिनि, हिकिड़ा नशाई आहिनि, हिकिड़ा थराई आहिनि, जिन जे ज़हननि में गुमराही घुमंदी रहंदी आहे। अॼुकल्ह तव्हां कमो पेश ॾिसो सोशल मीडिया ते, अॼुकल्ह जेके लव मैरिज थी रहिया आहिनि या जेके रिश्ता थी रहिया आहिनि, उहे अक्सर करे ड्राइवरनि सां ऐं उस्तादनि सां, टीचरनि सां
ऐं या पंहिंजो जेकी वॾी लेवल ते आहिनि उन्हनि सां थियनि पिया। छाजे करे त अॼुकल्ह माउ पीउ जी रज़ामंदी नाहे रही। हूअं हालांकि शरीयत में इहो आहे त शादी में माउ पीउ जी रज़ामंदी बि हुजे। त अलाह पाक खां दुआ आहे शायदि असांखे इन्हनि ॻाल्हियुनि ते अमल करण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। वमा अलैना इल्लल बलागुल मुबीन व आख़िरु दअवाना अनिल हम्दुलिल्लाह।